नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त से तव्हांखे क़ंधकोट खां ख़बर ॾींदा हलूं त क़ंधकोट वेझो यूसी क़बंड़ी जो चेयरमैन खिलाफ ॻोठाणन एहतजाज मुज़ाहरो करे सख़्त नारेबाज़ी कई। इन मौक़े ते ॻोठाणन इल्ज़ाम हणंदे चयो त असीं यूसी चेयरमैन ऑफिस जा चकर काटे थकिजी पिया आहियूं, पर हिन महिल ताईं को बि नलको न मिली सघियो आहे। वधीक हिननि दाईंदे चयो त हर महीने यूसी जा मिलंदड़ 5 लख रुपया चेयरमैन खे मिली करे कागज़ कार्रवाइनि में पूरा करे मथे रिकॉर्ड में कमु ॾेखारे थो, पर कमु अञा ताईं को बि न कयो आहे। जॾहिं त यूसी क़बंड़ी जो चेयरमैन पंहिंजे ॻोठ वारनि रिश्तेदारनि में मनपसंद माण्हुनि खे नलका ॾेई राज़ी करे थो ऐं बाक़ी ग़रीब आवाम जे ॻोठनि खे इग्नोर करे ज़ाती दुश्मनी जो बदिलो वरितो वञे पियो। चेयरमैन 5 सालनि में को बि तरक़ियाती कमु न कराए सघियो। चेयरमैन जे लापरवाही सबबि यूसी क़बंड़ी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में गंदे पाणी तोड़े गंदगी जा ढेर लॻल आहिनि, जंहिं सबबि सफ़ाई जो निज़ाम पिणु धरम भरम बणियल आहे। वधीक चयो त यूसी क़बंड़ी जे केतिरनि ई ॻोठनि जी आवाम बिटे निज़ाम में मुब्तला आहे, जॾहिं त ग़रीब यतीम ऐं बेवा औरतुनि खे बि नलका न मिली सघिया आहिनि। सिलाई मशीनूं, सोलर पखा चेयरमैन हर महीने मिलंदड़ 5 लख रुपया कढराए टके जो बि कमु न करायो आहे। यूसी क़बंड़ी जे ग़रीब आवाम वोट ॾेई कामयाबु कंदड़ चेयरमैन पारां को बि कमु न कराइण ते सख़्त परेशान आहिनि। हिननि वधीक चयो आहे त चेयरमैन खे बासर माण्हुनि जी सपोर्ट हुजण करे एंटी करप्शन बि कार्रवाई करण खां लेवाए रही आहे। होॾां हिकु सर्वे मूजिबि यूसी क़बंड़ी जे आवाम पारां चूंडियल चेयरमैन ग़ुलाम मुस्तफा भंगवार खां नाख़ुशि हुजण करे ईंदड़ चेयरमैन वारी इलेक्शन में वोट न ॾियण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। हिन आला अमलदारनि ऐं नेब खे पुरजोश अपील कई आहे त करप्ट यूसी चेयरमैन ग़ुलाम मुस्तफा भंगवार जे करप्शन खे वाखो करे यूसी क़बंड़ी जे आवाम सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़